दादू शहर जे मज़दूराबाद मोहल्ले जे रहवासी शाहणी बिरादरी जे मोज़िज़ घराणे सां तालुक़ रखंदड़ माशूक शाहणी पंहिंजी रिहाइश खाते हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी ऐं मुंहिंजी साख खे नुक़सान पहुचाइण लाइ सोशल मीडिया ते मुंहिंजे ख़िलाफ़ जेका मनगढ़ंत बेबुनियाद प्रोपेगेंडा कई वई आहे उहा कूड़ी आहे। मां इन्हनि अताई सहाफ़ियुनि ख़िलाफ़ अदालत में वेंदसि। हुन वधीक चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ जेका ॿोली इस्तेमालु कई वई आहे जंहिंमें मंशवात जा इल्ज़ाम ऐं मुंहिंजी गिरफ़्तारी शो कई वई आहे। सोशल मीडिया ते दादू मां कूड़ियूं ख़बरूं हलाई वियूं आहिनि। मां गिरफ़्तार न थियो आहियां। जेकॾहिं मां गिरफ़्तार हुजां हां त मीडिया साम्हूं न हुजां हां। असांजो तालुक़ सुठे ख़ानदान सां आहे। इनखे बदनाम करण लाइ हरबो इस्तेमालु कयो वियो आहे। मुंहिंजो मंशियात वारे कारोबार सां तालुक़ न आहे ऐं न वरी मूंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो ऐं SSP दादू डॉक्टर फ़ारूक अली लंजार खां मुतालबो कयो आहे त सोशल मीडिया ते मुंहिंजे ख़िलाफ़ हलायल मुहिम में मुलविस 27 सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची